हीअ कहाणी आहे हिकु शहज़ादे जी। हिकु बादशाहीअ में बादशाह रहंदो हुयो। बादशाह त पाण अलाह वाहू पर ज़मानी जी टुकरीअ जो बादशाह हुजे। उन खे 3 पुट हुया। अॻे चोथों पुटु ॼायोसि, उन जो नालो रखियईं शहज़ादो गुलमुनीर। उहो पुटु सभिनी पुटनि खां घणो प्यारो हुउसि। जीअं त तव्हां अक्सर ॾिसंदा हो त पछाड़ीअ जा ॿार औलाद जेकी पछाड़ीअ जी हूंदी आहे सो पीउ माउ खे घणी प्यारी हूंदी आहे। हिन जो प्यारु उन पुट सां घणो हुयो, ॿियनि सां नॉर्मल हुयुसि। जिथे बि फैसलनि में या किथे बि वेहंदो हुयो त पंहिंजी भर में हुनखे विहारींदो हुयो। हुन सां दोस्त अज़ीज़ ऐं जेका बि संगत साथ या फैसला वग़ैरह कंदो, ही सभु शहज़ादो गुलमुनीर ॾिसंदो पीउ जो। उन तरीक़े तौर त हलंदो ऐं उनखे पीउ सम्झाईंदो बि हुयो त पुट हीअं मसइलो थींदो आहे। हुनजो एतिरो ज़हन मज़बूत करे छॾी हर ॻाल्हि में, जंहिंमें बि हुन वांगुरु खुटे न। जीअं प्यारो जो घणो हुअसि, ॿियनि खे एतिरी न तालीम। अगरि पुट खे पीउ माउ मां तालीम मिलंदी आहे, अॼु बि अक्सर तव्हां ॾिसंदो त कंहिं बि पुट जो जहिड़ो तरीक़ो पीउ जो हूंदो तहिड़ो पुट जो हूंदो। सो बहरहाल जॾहिं बि घोड़ो ते तयारु थींदो हो त हुन वांगुरु वज़ीर चाकरनि खे नौकरनि चाकरनि खे सॾु बि न कंदो ऐं पुट खे सॾु कंदो ऐं उहो हिनखे संज वग़ैरह विझी ऐं घोड़ो तयारु करे ॾींदो ऐं तलवार बि उहा ॾींदोसि। हिकु ॾींहुं भाइरनि सलाह कई, जेका 3 पोइ हिते भाइर हुयसि। उन चयो त बाबा साईं खे हीअ असांजो भाउ प्यारो आहे, असां न आहियूंसि प्यारा, हाणे असां वञूं घुमणु चकर ते त हिन खे वठी वेंदासीं त बाबो असांखे दौलत वग़ैरह ॾींदो त असां इहे मुल्क बादशाहियूं ॿिया घुमी अचूं त छा तौरु तरीक़ो हले थो। त बहरहाल असांखे एतिरी न दौलत ईंदो जेतिरो इन खे ॾींदो। इन करे हिननि भाइरनि टिनिनि सलाह कई त इन खे साण वतियूं हलूं। पोइ हिन सां भाउ सां ॻाल्हि कई, भाइरनि दादा असां वञूं था फलाणे पासे ॾे, जे तूं बि हले बाबे खां मोकल वठि त पोइ तोखे वठी हलूं, घुमी वरी मोटी ईंदासीं। हिननि भाउ खे जीअं भाइरनि जी ॿुधी हिन ॻाल्हि ऐं पीउ सां इहो हवालु कयो त बा साईं मूंखे मोकल ॾे त मां ॿधे वारनि सां हीअं फलाणे मुलाइक़ त ॾिए जा हेॾे हेॾे घुमणु वेंदुसि, सो मूंखे मोकल ॾे। हे पीउ खे पुटु प्यारो हो, सो बहरहाल हिन चयोसि। हाणे रंज बि न पियो करे सघेसि। पोइ वरी हुनखे चयईं त पुट मोकल अथई मुंहिंजी, पर मुंहिंजा 3 ॻाल्हियूं यादि रखजांइ। चयईं कहिड़ियूं बाबा? चयईं त हिकु हीअ तलवार रान खां परे न कजांइ, ऐं यार उहो भलो अथई जेको आज़मायल हुजे, ऐं घोड़ो ही तोसां गॾु हुजे, घोड़ो बि पाण खां परे न कजांइ, ऐं मूंखे यादि हमेशह रखजांइ, मूंखे विसारजांइ न। हिन चयो जी बाबा बसि इहे ॻाल्हियूं हिन जेको ॿुधायसि। हीअ भाइरनि सां रवाना थी पियो। हिननि खे खुर्जिन जी दौलत जी दुनिया जूं जाम भरे ॾिननि। हे हलंदा वञनि पिया, हिकिड़ी बादशाही, ॿी बादशाही, 3 बादशाही, इन करे 7 बादशाहियूं या 10 बादशाहियूं टपी बीठा त हिननि जी दौलत जेकी दुनिया पीउ ॾिनी हुअसि सा उहा ख़तमु थी वई उते। आख़िरी उहो टाइम अची वियो, हिननि वटि लटा बि लीणूं थी आहिनि, जेका पाइण वारा जिस्म आहिनि। अची हिकु बादशाहीअ में अची बि रहिया। हाणे भाइरनि चयो त अदा हाणे वॾो भाउ उनखे सम्झनि जेको पीउ जो प्यारो हुयो शहज़ादे गुलमुनीर खे। सभु अची चवणु लॻा अदा साईं हाणे दौलत सॼी ख़तमु थी वई आहे, खाध पीत सामान हाणे काॾों अचे, हाणे तूं का सलाह ॾे, तूं वॾड़ो आहे, नंढो ई आहे, पर बाबे जो प्यारो आहे, तोखे सम्झ घणी आहे। हिन चयो हाणे असां हिकु कमु था कयूं, न चोरी टकारी कंदासीं, 12 महीना असां कंहिं वक़्तु बि कमु कंदासीं, असां ओतिरी दौलत ठाहे वापसि वेंदासीं जेतिरी बाबे असांखे ॾिनी आहे। चई हाणे तव्हां हलो हिकिड़े बादशाह ॾे हलूं था, असां हुन में मज़ूरी कयूं था, उन बादशाह जे बीहार जहिड़ी मज़ूरी थिए असां उहा मज़ूरी कंदासीं। हे हिकु बादशाह ते वियो, बादशाह सां मिलियो, वञी बादशाह खे चई असां 4 ॾंडा ॾोड़ा मज़ूर आहियूं, फलाणे पुट बादशाह जा पुट आहियूं, असां जो जेको बि सफ़र हुयो, जेको बि साण खणी आया उहो ख़तमु थी वियो, हाणे असां वापसि वञण लाइ असां वटि काशे न आहे। असां तो वटि 12 महीना कमु कंदासीं, पर हिकिड़ो बादशाहीअ जो लाल वठंदासीं। सो तॾहिं लाल खपाइण में बि सवलो हूंदो ऐं उनजी क़ीमत बि वॾी हूंदी हुई। इन हिसाब सां हुन चयो भाउ टके पैसे जी माण्हू हुन वांगुरु वापारु कंदा आहिनि या सौदो कंहिंसां कंदा आहिनि, ते बि घर वारनि सां सलाह कंदा आहिनि। मां त एतिरो सारो बादशाही जो लाल जो सौदो थो कयां, मां पुछा कयां। हिन पुछा कई, हिनखे जवाबु ॾिनो त बहरहाल मूं वटि कोन्हे अहिड़ो कमु कार या कमु बि आहे, बहरहाल मां बादशाही जो लाल नथो ॾेई सघां,
बाक़ी जेतिरी दौलत वणेव तेतिरी तव्हां खणी वञो, जीअं वापसि तव्हांखे जेतिरी खणी आहे ओतिरी खणी वञिजो। पाण बादशाह में वंडियूं हूंदियूं न, वरी मूंखे वापसि तव्हां ॾिजो कॾहिं मां आयुमि त। हिननि चयो न, असांखे हक़ हलाल जी रोज़ी खपे, ईअं असां न खणंदासीं। ॿुधई हे सही निकिरी पियो। ॿाहिरि हिन ते मिटिजी विया शहज़ादे गुलमनीर ते, त जॾहिं उहो दौलत ॾिए पियो हेतिरी, त पोइ असां वापसि हलूं हा बाज़ार बराल पोइ ॾियूंसि। हिन चयो न आया आहियूं त हक़ हलाल जी रोज़ी करे खाईंदासीं, बाक़ी कंहिंजे एहसान ते न हलंदासीं। सो हलंदे हलंदे हिकु वरी ॿी बादशाही में जी पुॻा। उन बादशाह सां बि इहो हिन सुवालु कयो त असां हिकु लाल वठंदासीं बादशाहीअ जो, ऐं तो वटि 12 महीना कमु कंदासीं। हिननि जी क़ीमत उहा असांखे 12 महीना नालो लाल ॾिजांइ, जेको बि कमु ॾींदे असां उहो कंदासीं। हिन चयो भाउ टके धड़ीअ जो सौदो कंदा आहिनि माण्हू, ते बि सलाह कंदा आहिनि, सो मां त बादशाही जो लाल थो ॾियां, मां बि सलाह करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि। हिन नौकरनि चाकरनि सां सलाह, हिन वञी डायरेक्ट जेको समझदार वज़ीर हुयो, अकुलमंद वज़ीर, नालो ई हुनजो अकुलमंद वज़ीर हो। हिन वञी अकुलमंद वज़ीर खे बादशाह सलामत चयो। बादशाह सलामत चयुसि वञी वज़ीर त हीअ हिकु 4 नौजवान आया आहिनि, चवनि था त 12 महीना कमु कंदासीं पर हिकु लाल वठंदासीं बादशाहीअ जो। सो हाणे तूं सलाह ॾे त हाणे रखां या न रखां। चई बादशाह सलामत हीअ हिकु त लाल था घुरनि, पर जे 5 लाल घुरनि ते बि असांखे हीअ महांगा मज़ूर न आहिनि। चई छाजे करे जो इहो असांजे ॻोठ जे ॿाहिरियों हिकु कोट जो वराए छॾियो आहे, इन मां देव जेका बि बलाऊं आहिनि माण्हू खणी थी वञनि, तूं हिननि खे ड्यूटी इन जी ॾे। जे ॻोठु हिफ़ाज़त में हूंदो त तुंहिंजी बादशाही बि हलंदी, त वरी लाल जे करे तुंहिंजी जॾहिं बादशाही बचे थी त पोइ वॻे तोखे छा खपे। इहे असांखे महांगा न आहिनि, इन मज़ूरनि खे बीहार ऐं इहा ड्यूटी रखेनि। त हितां को बि माण्हू खगो त माण्हू जो माण्हू वठंदासीं ऐं जान जी जान वठंदासीं। हिफ़ाज़त 12 महीना करणी अथव, रुगो राति जो, ॾींहं जो तव्हां सॼो ॾींहुं सुता पिया वञो, ॾींहं जो तव्हां ज़िम्मेवार न आहियो, बाक़ी राति जो माण्हू वठंदासीं। हिन बादशाह सलाम जो हा बादशाह वज़ीर जहिड़ो अकुलमंद आहे तहिड़ी अकुलमंद वारी ॻाल्हि कई अथई। हे वञी हुन नौकरनि सागरनि सां मिलियो त अबा तव्हां हिकु वठिजो लाल, हिकिड़ो लाल मां तव्हांखे ॾींदुमि 12 महीननि में, बाक़ी कमु तव्हांखे इहो करिणो आहे त हीअ कोट जे ॿाहिरियों तव्हांखे चौंकी ॾियणी आहे। हितां को बि माण्हू के भला कशे खणी वई, माण्हू जो माण्हू वठंदासीं, ज़ियान जो ज़ियान वठंदासीं, तव्हांखे इहा हिफ़ाज़त करणी आहे। हिननि इहो कमु कयो। ॿाहिरि खे भाउ चयो गुलमनीर भाउ ॾंडा ॾोड़ा हुयूं, हेॾा सारा आहियूं, भला मुंहुं ॾेई वेंदा ऐं मर्दनि महलूं बि मर्दनि ते ईंदियूं न। इहा हुननि ॻाल्हि क़बूलु कई, अची चौंकीअ जी चालू कयनि। से राति थी, पहिरीं चौंकी वॾे भाउ ते आई, 4 पहरनि राति जा 4 भाइर त पहिरीं चौकी वॾे भाउ ते आई। उहो चौंकी ॾींदे बि ॾिए पियो त ॾिठईं त हिकु हासड थिए थो। हे हलंदो हलंदो वियो त ॾिठईं त हिकु मुक़ाम आहे, सो मौसमनि जो ॿारनि जो। अक्सर ॻोठ में ॿार नंढड़ा मौसम गुज़ारींदा त मुक़ाम हिते आॾो रखियुनि, त उन हिसाब सां देव क़बर खोटे पियो त ॿार कढे। हिन जो ॾिठो त भणा हेॾो ज़ुल्म थो करे, असां हिते हिफ़ाज़त ते वेठा आहियूं। बादशाह बीहारियो, हिन खे हकल ॾिनई त ख़बरदार मतां कंहिं ॿार खे हितां कढियो अथई। हिन चयो तूं केरु थींदो आहे जो मूंखे रोकण वारो। ऐं पहलवान त हुया ऐं हुनखे भाउ जी तलवार बि हुई जेकी पीउ ॾिनी हुअसि। सो तलवार ते हलंदे हलंदे कुझु हिनखे कुझु नुक़सानु पियो, कुझु हुन देव मारे विधो, उहो जान बचाए विधई। क़बरूं जेकियूं खुटियूं हुयूं उहे पूरे आयो। हीउ वापसि अची साॻे टेम ते पुॻो त पहर पूरो थी वियो। वरी ॿिए भाउ खे उथारियईं, दादा तुंहिंजो पहर आयो आहे, तूं वञ। हीअ भाउ उथियो, तलवार खणी ॾिठईं न हास पियो थो थिए, हीअं थोरो ॿ अॻिते विखूं वियो त ॾिठईं त हिकु बाहि जो बंबड़ पियो थो ॿरे, त हिकु देव आहे हुनजे आॾो। सो बाहि में अंदरि देव ॾेखारिजे पियो, पर बाहि वारो ॿाहिरि खे न ॾिसंदो, ॿाहिरियों बाहि वारे खे ॾिसी सघे थो। हिन ॾिठो त माण्हू पियो थो बाहि जो काठ जो कोड़ करे उते माण्हू पियो थो पचाए देव। हे हलंदो 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 पासो ॾी ठकाए तरार कढईंसि, उहो देव मारे, उन जो नक कन ऐं चप कपे, ऐं जेको माण्हू सड़ियल हुयो अधु सड़ियल अधु कचो उहो कढी ॿाहिरि रखे। हे मोटी साॻे माॻ ते आयो त हिन जो पहर पूरो थी वियो। वरी ॿिए भाउ खे उथारियईं, ॿियो भाउ बि उथियो, हलंदो हलंदो हीअं वञे त हास हिनखे सम्झ में आयो, उहो ई साॻियो कोट जो दरवाज़ो हुजे, हिकु देव आहे दरवाज़े खे मथे खणे पियो।
घिरण वारी कोशिशि करे त वरी दरवाज़ो अची पियो वञेसि, वरी खणे पियो त मथे वरी घिरण वारी कोशिशि करे वरी अची पियो वञे। इहो इन खफ़त में लॻो पियो, हिन पासोड़ो वठी ठका तरार कढायो त उहो देव हिन मारे विधो, टे भाउ बि। साईं हीअ बि टियों भाउ बि मोटी साॻे माॻ ते पुॻो त पहर पूरो थी वियो हिन जो बि। हिन वरी उथारियो शहज़ादे गुलमणीर खे, आख़िरी पहर उन जो आख़िरी वारो असुर जो 3 महीने जो हुजे। हे तलवार पीउ जी रान सां ॿधी ऐं थोरो अॻिते वञो त शहर में हासाट वञनि, रड़ियूं पइजी वियूं। रड़ियूं जो पइजी वियूं त हिन चयो त का त आहे। हे जो अॻिते वधियो त हिकु छा वॼांसि ॾाइण ॿार खयूं मञे पई उॾंदी। हिन ॾिठी हाणे कीअं मसइलो थिए, हिकु त जेकॾहिं मुंहिंजी आम्हूं साम्हूं ॾिसंदी ॾाइण ॾिसी वई मूंखे त कमु ख़राबु थींदो। हीअ जेको उहे बि वण जो छांवड़ो हुन वठी बीठो, जीअं छांव में वण जे छांव में काशी न ॾेखारिबी आहे ऊंदहि जी ज़मीन मथां वारे खे, सो हे छांव ॾेई बीठो। जीअं जो हीअं पासो ॾेई ॾिठईं त हाणे हिन जे ॿार जे रड़ जे अंदाज़े सां हिन बिस्मिल्लाह करे अलाह अकबर करे तलवार उछलाई। जीअं ॿार हथ में हुयुसि उन बाह में वञी लॻसि, उनजी बाह उहा कटिजी पई ॾाइण जी। ॿार जे हेठि किरियो, पर हिन अची ॿार खयों ऐं ॾाइण ॾिसो पोइ हिते लूणो वराए हिनखे ॾिसी वई। ॾाइण त चयो त हाणे त छा कंदी, उॾंदड़ पखीअ खे हणी वई हे तलवार, हे हलियो वियो। ॾाइण खे सूरु हुयो त हिन खां मां पलांद वठंदमि, हिन ॿार छॾाए विधो। ऐं हिन ॾाइण जो जेको आहे हिनखे ॿार खे रओ वेढ़ियल हुयो, उहो रहे सिधो अची ॿार किरियो। सही आहे त हे रहे सिधो अची ॿार किरियो त हिन रओ बि खयूं ऐं ॿार बि खणी उते साॻियो ॾिनो। सुबुह सिज उभिरियो, वरी बादशाह वटि साॻियो कमु अची पुॻा। बादशाह सां सॼो हवालु कयुनि त भाई हे हीअं मसइलो थियो, सो बादशाह खे अची हिन रओ बि ॾिनो। बादशाह सलामत चयो त भणा अहिड़ा नौजवान, अहिड़ा पहलवान, अहिड़ा हसीननि, हिननि खे छो न मां सॼी उमिरि पाण वटि रहियां, सॼी उमिरि हे मुंहिंजो पहलवानी सॼे मुल्क जी पाशाई भलाइनि मुंहिंजी। मूंखे पुट जी औलाद कोन्हे, मुंहिंजो 4 धीअरनि ऐं ही 4 नौजवान आहिनि। हिनखे पाशाह इहा सोच वेठी भणा अहिड़ा पहलवान जीअं हेॾो बलाऊं मारियूं, हेॾो कमु कयो न त मुंहिंजो अधु ॻोठ त तबाह करे वञनि अॼु। हिन सोच में हिननि खे घुरायो ऐं शादी कराई छॾी सभिनि सां, मतिलबु 3 चइनी शादी कई। सो हल हे शादी थियो करे आयो आहे टोटल, सो चइनी शादी कई। सही हलंदे हलंदे इहे ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रनि पिया ऐं बादशाह जी शादियूं थियल हुयूं 2। सो बादशाह जी हुनजी शादियूं थियल हुयूं 2। सो ॾाइण वारो रओ जेको हुयो, सो हाणे बादशाह खणी आयो त हो ॾाइण वारो रओ एॾो सुहिणो जो ॿई जेके हुन बादशाह जूं घरवारियूं हुयूं, सो हो चए पई मूंखे ॾे, हो चए मूंखे ॾे, ॻाल्हि ज़िद ते पइजी वई। बादशाह परेशान थी वियो। बादशाह खे पछाड़िया औरतुनि जी ख़बर अथई, जॾहिं औरतूं ज़िद कंदियूं त पोइ हाणे औरत हुनजी ज़िद कयो त जेकॾहिं मूंखे रओ न ॾींदे त अॼु खां वठी मतिलबु त सफ़ा कमु ख़राबु थींदो वञे पियो। ज़ाल मुड़ुसु विड़ी पिया, हो विड़ी पिया, हू अचे पई न मूंसां ॻाल्हाए न मां हेठि थी वञा, थोरो मसइलो करे विधनि। हे परेशान लॻो वेठो हूंदो मानी सां, हिन खे खाइण जंहिं महिल मानी ॾिनीसि उन महिल मानी गिरो वात में भञे त उन महिल मानी कसे वञेसि त मूंखे रओ इहो खपे। हूअ पाणी ॾिएसि त उन महिल पाणी बि वात मां कसे वठणीसि त इहो रओ मूंखे खपे। हे साईं मानी छॾियूं हलियो वञे। हाणे ज़ालनि खे कुझु चए बि न पियो, करे बि न पियो सघे। सो हिन पोइ अफ़सोस में वेठो हुजे, जेकी शहज़ादे गुलमणीअ जी घरवारी उनखे सॼी ख़बर पइजी वई त हे रओ हिन हुयो मसइलो ऐं हिन ई आंदो आहे। वियो सिधो सो ज़ाल खे हिनखे गुलमणीअ जो आया त हिन गुलमणीअ मानी घुरी अचे। शहज़ादे त हुन घरवारीअ मानी कढी ॾिनसि, मानी कढी ऐं चयईंसि मानी शहज़ादा गुलमणीअ जे मां हिकु त उहो ॻाल्हि पुछां, नाराज़ बि न थी जाए, हिन में कावड़ बि न कजांइ। चई पुछ। चई अगरि मां मानी तोखे ॾेई ऐं वरी कसियां त केतिरी कावड़ लॻंदई? ईअं कंदमि त न, पर जे कयां त? चई शहज़ादी ॻाल्हि ॿुध, तूं मानी कसे ॾेई कसींदीअं त उन महिल तरार कढी मुंडी लाहे छॾींदोमांइ, छो त हिकु ॾेई वरी कसे इहो सही सिधे आहे। चई शहज़ादा गुलमणीअ मुंहिंजे बाबे अॼु 4थों ॾींहुं आहे मानी न खाधी। छाजे करे? जो इहो तूं रओ जेको ॾाइण वारो रहंदो आहे इन ते मुंहिंजी ॿिन्हिनि अंबड़नि मसइलो कयो आहे, हुनखे मानी ॾेई थी कसनि, अॼु 4थों ॾींहुं मानी न खाधी अथई त हिन चयो त जॾहिं उन मुंहिंजे सहुरे न खाधी त मां बि न खाईंदुसि। हे मानी खणी ऐं उथी पियो, चई निकिरी पियो। हिन चयोसि शहज़ादीअ त काॾे थो वञे? चई त वञा थो रही जी तलाश में। चई त ईअं हिनखे अबो रही तलाश अलाए किथां जी, अलाए कीअं ॾाइण जो हो
सभिनि हुनजो अची पुगियूं। उन महिल ससूं बि, ससुनि चयो ॿाहिरि न वञे, बसि असां रही पच रही फिटी करे न हाणे ॻाल्हि रिध ते अची वई आहे। हाणे जेसि ताणी रहो न आणींदुमि ओसि ताणी मां मोटंदुमि कोन, जे जहिड़ो रहियुमि त मोटंदुमि, न त मां बि मरी वेंदुमि। हे उहा रान तलवार रान सां ॿधी ऐं घोड़ो पीआरो काए ऐं हीउ रवानो थी पियो। हलंदो हलंदो वञे त हाणे ॾाइण त हिकु ठिकाणे त हुई कोन, ख़बर आहे ठिकाणे जी न। हे निकिरी पियो ईअं उध ते हलंदे 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 हिकु जबल हुयो, उन जबल जे हेठां छबराटो ऐं सावक हुई। हिन थकिजी पियो जो वरी घोड़ो पाण जी गाॾो ॿधी ऐं तलवार रान सां हुजेसि ऐं मथाड़ करे सुम्ही पियो। हीअं मथे मोड़ करे जबल ॾे, हे जो जबल ॾे मोड़ करे सुम्ही जो पियो त घोड़ो अक्सर खाईंदो आहे त फुरड़ाट कंदो आहे। घोड़ो जो फुरड़ाट करे पियो त खाए बि पोइ गाह सावलंदो हुई त मथे 7 माड़ ते मतिलबु त उन जबल जे मथां उन ॾाइण जो घर हुजे ऐं ॾाइण जी उनजी धीउ जी नज़र पइजी वई शहज़ादे गुलमीणीर ते। शहज़ादो त हुस्न में सुहिणो त हुयो, हिन ॾिठो त हीअ सफ़ा मस्तु थी पई। हिन अची पंहिंजे हिसाब सां हिन खे जाॻाइण जी कोशिशि कई, हिन हुनखे हकला कई त हिन ॾिठो त भला मथे शहज़ादी, हिन खे अंदरि उछले ॾिनई उहा सिस्टम जेको चढ़ी अचे। हिन अहिड़ा रसो ॾिनोसि त हे आहिस्ते आहिस्ते चढ़ी आयो मथे ऐं बीठो अची पुॻो त हिन ॾिठी त वाक़ई सुहिणी हूअ बि हुई, ॾाइण जी धीउ पर सुहिणी हूअ बि हुई। हे ॿई हीअ चवणु लॻे इंसान जा बचड़ा तूं हिते कीअं आयो आहे, मुंहिंजी माउ हिते नरम पखीअ खे बि इजाज़त न आहे हिते अचण जी, तूं हिते कीअं आयो आहे, मुंहिंजी माउ ॾींगी अथई, तोखे हणी मारे विझंदी। हिन चयो त मौत जो मेणो न ॾे, मरण तव्हां मुड़ुस थी मरंदासीं, बाक़ी ईअं न चओ त को मोटण ई नाल न चओ, न वरी इन ॻाल्हि जो मेणो ई ॾे। हिन ॾिठो त दलेर आहे ऐं सुनादार बि आहे, हिन पाण वटि घुरायो ऐं हिन वटि रहियईं। पर हिन चयो त हाणे हिन को इहा ॻाल्हि विसरी वई त छा आयो आहे, कीअं आयो आहे। थोरे वक़्त खां पोइ बि अची ॾाइण ई बची उते लथी, ॾाइण जो लथी त हाणे हिनखे लिकाए छॾियो। हिनखे लिकाए छॾियो त हाणे ॾाइण खे त ख़बर पई आदम बू कयईं त काशे न काश हिते आई आहे, जेकी हिते मुंहिंजे महल ते आई आहे चढ़ी, कहिड़ी शइ आहे हेतिरी। धीउ खे तलवार खणी बीठी, धीउ खे चईं त जो हिते को शख़्स आयो आहे पर उहो मूंखे ॾेखार। हिन चयो मां ज़बान ॾींदी आहे उन शख़्स खे तूं न मारींदी आहे ऐं उहो शख़्स मूंखे शादी कराईंदी आहे। हिन चयो त भला मुंहिंजी ज़बान आहे, पर उहो शख़्स ॾेखार जेको हिते आयो आहे मुंहिंजे तॾे ते, जो हेॾे को इंसान जो बचो न अची सघंदो आहे। हिन शहज़ादे गुलमीणीर खे ॿाहिरि जो कढो त ॾाइण खे ॻाल्हि यादि पइजी वई, उहा राति तारी ॾिठे त वाक़ई हीउ पहलवान बसि उस्ताद करे ॾाइण पेरनि में किरी पियसि। ॾाइण जे पेरनि में किरी पिए त हीउ वाइड़ो थी वियो ऐं हिनजी धीउ बि वाइड़ी थी वई। चई मां तूं अहिड़ो तुंहिंजो वर दुनिया में न लभंदो, अहिड़ो पहलवान, अहिड़ो दलेर जीअं उॾंदे शइ खे कॾहिं बि कंहिं शिकार न छॾायो आहे। हिन शख़्स मूंखे ज़िंदगी में पहिरियों चढ़ियो का सबक़ु ॾेई छॾियो, हीउ मुंहिंजो उस्तादु आहे। जीअं मूंखां ॿार कसियो, मुंहिंजी हीअ ॿांह कटियल ॾिसंदे हिन शख़्स कटी आहे, हीउ मुंहिंजो उस्तादु आहे, कंहिं बि उॾंदड़ शइ खे न मारियो जीअं हिन मूंखे निशानो वठी हयो आहे। हिन धीउ जी शादी कराए छॾी तकड़ में हिन सां, हाणे हिन सां शादी कराए छॾियईंसि। सो हाणे हीअ त वठी हिन चयो त हाणे ईअं न खपंदो, मां आयो ॿिए मक़सदु लाइ, मां हिन सां शादी करे मां क्या ॾे वञा, मूंखे तोखे तुंहिंजो रओ किरी पियो, उहो रओ मूंखे खपे। हिन चयो बसि हेतिरी ॻाल्हि आहे, तूं शादी कर, राति रहो, सुबुह साझर हिकु छा हले, केतिरा रवा तोखे मां अहिड़ा आणे ॾींदुमि, पोइ त बसि न। हिन जो पोइ त बसि, हिन सां शादी कराए पंहिंजी धीउ सां हिननि ॿिन्हिनि खे राति रहाईं सुम्हारियईं। हीअ जो वञी राति जो वञी पड़पट विधईं हिकिड़े ॻोठ में, जो रवा आया एले केतिरा भरी ॿधी अची ॾिनईंसि। चई तूं हिकिड़ो रवो घुरियो, हीअ टोटल रवा पिया अथई खण। हीअ सुबुह ते हिन धीउ ऐं रवन सिधो अची पुॻो ॻोठ में। चई त हाणे हुन चयुसि त ॾाइण तेसि त मुंहिंजी ॻोठ तुंहिंजे में दहशत वेठल आहे, माण्हू मां ईंदुमि, मुंहिंजी धीउ आहे, मिलण सिलण कीअं थींदो मसालो, त इन करे त कीअं मसालो थींदो। चई उहो त मसालो बाद जो आहे, पहिरियों तूं मूंसां गॾु ई हल त दुनिया खे ख़बर पए। हाणे त ॾाइण सां गॾु हुजे, सॼो दुनिया थरथले हुजे, हिन जी धीउ बि गॾु हुजे, घोड़े ते रवा बि हिन खणी अचे पुॻो अचे,
उते जे आॾो छॾियूं ॻोठ जे ॿाहिरों ॾाइण वेंदी रही। कुझु माण्हू ॾिठो हीअ हलंदे हलंदे पंहिंजी बादशाहीअ में पंहिंजे घर बि दाख़िलु थियो ऐं ज़ाल बि गॾु हुजेसि। ज़ाल हूअ बि इंतज़ार में वेठी हुजे त मुंहिंजो मुड़ुसु अलाए मओ अलाए जहिड़ो टियों चोथों ॾींहुं थी विया, खोड़ ॾींहं थी विया, अलाए किथे आहे। हीअ इंतज़ार में बीठी आहे। उभ पहिरीं साईं न मानी पई खाए न पाणी पियो वणेसि त ॾिठईं त अचे थो पियो भली हाली हिन ते नज़र पिया हुन ते त नज़र ई कोन्ह पियसि। अची हिन खां पुछा की चांहि मानी पाणी ग़लति हुन ॾिठी कोन की ॿी बि आंदी अथई मुंहिंजी साहेड़ी। पोइ हिन ॾिठी त अञा हीअ तुंहिंजी शादी करे आवां साहेड़ी हंधि त चए भली करे आई। पर पोइ हुनखे रवा चई हीअ त तूं माणे चए पई त हे हिकिड़ो रहो पर हे हज़ारे रवा त वञी पाइनि सुम्हनि लेटनि छा बि कनि। अॼु वरी मुंहिंजे सहुरे खे तंग न कनि। सहुरे खे ख़बर पई ॾाढो ख़ुशि थियो ऐं चई मुंहिंजे करे हे एतिरो कमु करे आयो। हिनखे चई त अधु बादशाही सॼी बादशाहीअ ते मतिलबु विहारे छॾियईं हिनखे। हिन चयो हल सही आहे। वरी हिन जो साॻी हिन जी ड्यूटी हले पई वेठी। हाणे त घर जो मालिक थी विया, बादशाही बि थी वई। हिनखे सभु कुझु मिली वियो। हिन जो उहे इंतज़ार मुंझनि ऐं इतफ़ाक़ सां ठीकु आहे। त हिन ॻाल्हि खे असां हिते ख़तमु पिया कयूं। नेक्स्ट वीडियो तव्हांखे हिन ई चैनल ते मिलंदो। सो हिन ई ॻाल्हि जो ॿियो पार्ट तव्हांखे ॾींदासीं। सो बहरहाल ॻाल्हि लंबी थी वेंदी। सो इन करे माज़रत था वठूं दोस्तनि खां। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं असां सां